खाधो खाइण खां पोइ घणनि माण्हुनि जी ख़्वाहिश हूंदी आहे त को मिठो मेवो खाइजे, पर ज़ाहिरी तौर ते इहो अमल मामूली लॻे थो, पर हक़ीक़त जे उबतड़ आहे। हिक पासे मेवा सिहत लाइ फ़ाइदेमंद हूंदा आहिनि त ॿिए पासे नुक़सान बि थी सघे थो। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त पेट भरे खाइण खां पोइ मेवा खाइण जी चूंड जा बि नाकारी असर थियनि था, छो त मेवा खाइण जो बि मुनासिब वक़्तु हूंदो आहे। इन हवाले सां मक़बूल हर्बलिस्ट डॉक्टर बिल्किस जो चवणु आहे त चांवरनि खां पोइ कॾहिं बि हिंदाणो न खाइणु घुर्जे। हिंदाणो अॼुकल्ह बाज़ार में अची वियो आहे, जॾहिं त चांवर बि हर घर में पची रहिया आहिनि। अहिड़ी सूरत में माण्हू हिंदाणे खे पंहिंजे ग़िज़ा में शामिल करे सघनि था। इहो ई सबबु आहे जो माहिरनि पारां ख़बरदार कयो वियो आहे। डॉक्टर बिल्किस जो चवणु आहे त हिंदाणो चांवरनि जे मथां खाइण सां फूड पॉइज़निंग थियण जो इम्कान वधी वेंदो आहे। डॉक्टर बिल्किस मूजिबि हिंदाणो राति जो सुम्हण खां अॻु बि न खाइणु घुर्जे। चयो वेंदो आहे त जेसिताईं सिज जी रोशनी रहंदी आहे तेसिताईं इंसान जो मेटाबॉलिज़म तेज़ कमु कंदो आहे ऐं सिज लथे खां पोइ इहो निज़ाम सुस्त थी वेंदो आहे। इहो ई सबबु आहे जो मिठाण सिज लथे खां पोइ न खाइणु घुर्जे। हिक ॿी सलाह इहा ॾिनी वेंदी आहे त मेवनि खे हमेशह ख़ाली पेट खाइणु घुर्जे। ॿी सूरत में हाज़मे वारो निज़ाम मुतासिर थींदो, जंहिंसां ॿिया मर्ज़ बि थी सघनि था। खाधे जे फौरी बाद मेवा खाइण मादे ऐं आंडनि खे नुक़सान पहुचाईंदा आहिनि। इन लाइ बहितर इहो आहे त खाधे जे घटि में घटि 2 कलाकनि खां पोइ मेवा खाइणु घुर्जनि। माहिर इहा बि सलाह ॾींदा आहिनि त मानी खाइण जे फौरी बाद चांहि न पीअणु घुर्जे, मानीअ खां पोइ फौरी व्यंजन न घुर्जे ऐं फौरी सुम्हणु न घुर्जे। इहे सभु अमल अव्हां जे हाज़मे वारे निज़ाम सां वाॻियल हूंदा आहिनि। इन सां आंडनि में इंफेक्शन जो ख़तरो रहंदो आहे ऐं ॿियूं बीमारियूं बि जनम वठी सघनि थियूं।